स्टूडेंट्स ऐं टीचर ऐं असां इंशाल्लाह वीकली बुनियाद ते हिन कॉलेज जे लाइ कैंपेन हलाईंदासीं एडमिशन जे लाइ त पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियो, पंहिंजे यंग जेके आहिनि यूथ आहिनि उन्हनि खे बि तालीम ॾियो। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां असां वाइस चांसलर शहादत यूनिवर्सिटी खे गुज़ारिश कई आहे त उहे बि विज़िट कनि ऐं हिन कॉलेज खे डिग्री कॉलेज खे एफिलिएशन ॾियनि त BSc MSc जा क्लासिस इंशाल्लाह असां हिते ई शुरू कराईंदासीं जीअं असांजे नियाणियुनि खे ॿाहिरि वञण जी तकलीफ़ न थिए। वॾी महिरबानी। युवा साहित अली आरादी साहब जिन प्रेसिडेंट तालका बार नाराजा हींअर जंहिं शख्सियत खे दावत खिताब ॾिनुमि उनजी सॼी ज़िंदगी जदोजहद मज़ाहिमती मैदाननि ते गुज़री आहे। फनाफिल सिंध जो पुट आहे जंहिं सिंध जे तारीख़ी तहज़ीबी तालीमी इदारनि ऐं मागनि खे बचाइण जे लाइ जेको अदालती माज़ ते जेको सहाफ़ती कैरियर में जेका जंग जुटी आहे उन जो को मिसाल तारीख़ में कोन थी मिले। तव्हां सभिनी असांजे ताड़ियुनि जे गूंज में एडवोकेट सुहेल मेमून साहब शेख आया जिन सिटुनि सां ओगाड़ा गभरू सिंध जा तू ही मुंहिंजो ख़्वाब तू ही आहीं जवाब मुझे सदन जे सवाल जो। एडवोकेट सुहेल मेमून साहब। मेहरबानी। ऑनरेबल मैडम सेशन जज साहिबा, मुंहिंजा हितों जी बार जा सभु वकील दोस्त साहिबान, साईं खादिम अरादीन साहब, मोहतरम इरशाद दालिर साहब, अनिल भट्टी साहब, प्रिंसिपल साहब सैतो साहब ऐं तालीम खाते जा ॿिया दोस्तो, अस्सलाम वालेकुम। मैडम तव्हांजी इजाज़त सां मां थोरा 2 मिंट वठंदुमि त जीअं मां डिटेल में ॿुधायां थोरो त हीउ सभु कुझु कीअं थियो आहे। छाकाणि जो ही कॉलेज ठही चुकी बिल्डिंग, आलीशान बिल्डिंग 10 सालनि खां बंदि पई आहे, तो उन जे करे बेसिकली ही सभु कुझु थियो कीअं। मुंहिंजा 80 सैकड़ो केस जेके आहिनि उहे सभु पब्लिक इंट्रस्ट जा केस ई आहिनि ऐं मां उहे वाट अलाह जे विढ़ां पियो पंहिंजे ख़र्च ते वठंदो आहियां। छाकाणि जो उस्ताद बुखारी चए थो त मूंखे तारीख़ ऐं तक़दीर पक ॾिनी आहे, जेको सिंध सवारींदो जीअंदो रहंदो। सिंध जी लाइब्रेरियुनि जो केस हुजे, तमामु हाई प्रोफाइल केस आहे, हले पियो।